अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 12 जून संडे ऐं सुबुह जा 11:30 थिया आहिनि। ऐं कल्ह मां ग़लतीअ सां जेको आहे 11 जून खे संडे चई वई हुयमि। कल्ह 11 जून सैटरडे हो, अॼु 12 जून संडे आहे। सो एज़ यूजुअल संडे माना त मौज मज़े जो ॾींहुं। त मां इलाही सारी माशाल्लाह निंड करे उथियमि, हाणे नाश्तो करे आई आहियां ऐं कोई बि कमु अञा स्टार्ट न कयो आहे। बिल्कुलु रिलैक्सिंग मूड में आहियां। त सोचियमि पहिरियों हिते अचां ॿाहिरि ऐं व्लॉग स्टार्ट कयां, उन खां पोइ जेको आहे कमु स्टार्ट कयां। सो बहरहाल मां हैप्पी आहियां पंहिंजे हैप्पी प्लांट सां। ऐं सुराण पंहिंजा इहे अनस्टिच्ड कपिड़ा श्रिंक करे भिॼाए हिते विधा आहिनि, छो त इहे हाणे सिलाई थींदी इन्हनि जी। हिते तारीख़ मोटरसाइकिल बीहारे वियो, कल्ह नई वठी आयो आहे ऐं चए थो त मूंखे गाॾी महांगी थी पए, इन करे मां अकेलो वेंदुमि त मोटरसाइकिल ते वेंदुमि, फैमिली हूंदी त गाॾी हूंदी। सो बहरहाल इब्तिदा है ये व्लॉग जी। पखियुनि जूं मिठियूं मिठियूं ॿोलियूं बैकग्राउंड में शायदि तव्हांखे आवाज़ु ईंदो हुजे। ऐं कैक्टस मुंहिंजा हैप्पी आहिनि। हिते मां 3-4 शाखूं कयूं हिन जेड प्लांट जूं। इहा हिकिड़ी माशाल्लाह वॾी थी थिए, बाक़ी सभु सड़ी वियूं। सो हिननि खां सवाइ मुंहिंजो ॾींहुं न गुज़रंदो आहे, चाहे मां सुबुह जो उथी अचे हिननि खे पंहिंजे प्लांट्स खे चेक कयां या ॾींहं जे कंहिं बि हिसे में हिते अचां, पर इहो ज़रूरी हूंदो आहे। सो मथे जेको आहे आसमान ते झुड़ बि आहे, उस अचे वञे थी ऐं गर्मी ॾाढी आहे। ॿुट हे साह मुंझाईंदड़ क़िस्म जी हवा कोन्हे। ईअं कंहिं महिल को झूठो अचे थो, न त उनखे हवा न चवंदासीं असां। सो ऐं हे बि जंहिंखे मां निम ई निम थी चवां, सो उहो माशाल्लाह काफ़ी वॾो थी रहियो आहे। सोचां थी त हिनखे बि ॿाहिरि कंहिं महिल शिफ्ट कयां वञी। सो ॾिसां थी, हिमत कंदमि, छो त वॾी हिमत खपे हिनखे ॿाहिरि हिन मां कूंडीअ मां कढी ऐं ज़मीन में हणण में। सो बहरहाल हाणे कुझु न कुझु अंदरि जो कमु शुरू कंदमि। यानी कि जीअं कल्ह मां कपिड़ा कटे रखिया हुआ राजी ऐं हादिया जा। अचां थी हिकिड़ो मिंट। मां आई आहियां मथे ऐं मूंखे जेको आहे कुझु लफ़्ज़ ॾिसणा आहिनि डिक्शनरी मां, त डिक्शनरी खणंदमि। टाइम थिया 1:30 पूरो। ऐं हे 2 सलवारूं मां सिबी वरितियूं। हीअ हादिया जी नंढड़ी टाइनी शलवार, ऐं मां हिननि खे बेल्ट बि विधी आहे, छो त हे कॉटन आहे थुल्हो। अगरि बिना बेल्ट जे ठाहियां त पोइ मथे ॾाढो सोढ़ो थी वञे आहे। ऐं हीअ डिघड़ी शलवार थोरी इहा राजिया जी। सो इहो थी वियो कमु। हाणे मां विझंदमि, नमाज़ पढ़ंदमि। लंच में सुराण कुझु ठाहे थी, उहो मां तव्हां सां शेयर थी कयां। फ़िलहालु त सुराण हिते थांव धोइण में मसरूफ़ आहे, छो त संडे आहे, न ईंदी ज़हरा। ऐं हिते सुराण चिकन कयो आहे मेरिनेट। वाह वाह, मेरिनेशन त ज़बरदस्ती लॻे सुराण। अलाए छा छा विधो अथईंसि माशाल्लाह। इहो छा पचंदो? ऐं बिरयानी हूंदी, पुलाव हूंदो? इहो ॿुधाए मूंखे। इहे राइस नदी, न बिरयानी आहे न पुलाव आहे। सो बहरहाल चांवर बि ॻा पिया आहिनि ऐं हिते चिकन मैरिनेट थो थिए पियो। ज़बरदस्त थो लॻे ॾिसण में त, वाह वाह। ऐं इहो ठाहींदी लंच, इन करे मां लंच खां बेफ़िक्र आहियां। सो मां वञा थी हाणे विझंदमि, नमाज़ पढ़ंदमि, उनखां पोइ वरी तव्हां सां मिलंदमि। 4:30 थिया आहिनि। कुझु देरि आराम करण खां पोइ हाणे मां बि उथी आई आहियां ऐं सुराण हिते अटो छाणे आई आहे, अटो ॻोहींदी। ऐं असांजा पंहिंजी फैमिली जे हिसाब सां नंढा नंढा हिसा ठहियल हूंदा आहिनि चिकन जा। मां उहे सभु कढिया आहिनि जेके पिया हुआ फ्रीज़र में। ऐं बाक़ी जेको आहे चिकन वारे खे कुझु ऑडर बि कयो आहे। छो त असां वटि रात जी मानीअ ते कुझु महिमान हूंदा। अल्हम्दुलिल्लाह, महिमान अलाह जी रहमत आहिनि। सो हे यानी इब्तिदा थी वई आहे कम जी। कुझु पटाटा हिते बॉइल कया आहिनि, इन जो बि कुझु ठाहिणो आहे। ऐं हिते सुरण चांवर भिॼाए रखिया आहिनि। उहो कम जो सिलसिलो जारी आहे। ऐं जेको कुझु हाल हाज़िर आहे माशाल्लाह। ऐं इंशाअल्लाह असां मज़े सां दिलि सां मानी पचाईंदासीं ऐं महिमाननि खे वेलकम कंदासीं। 3 जूं अज़ानूं अची रहियूं आहिनि ऐं असांजो कम जो सिलसिलो जारी आहे। ऐं हिते पचाई मां गुआरे पटाटा, छो त इहो मूंखे अॼु राति उअं ई पचाइणो हुयो, इन करे पचायो। हिते कीमो आहे, भुॻल कीमो ठाहींदमि, उनखे दम आहे। ऐं हिते जेको आहे जीअं पटाटनि जी भाॼी थी ठहे, जेका हूअं मां पूरियुनि जे लाइ नाश्ते लाइ ठाहींदी आहियां, हिते पचाईंदमि चिकन कढ़ाई। सो हे बसर बि कटिया पिया आहिनि ऐं मां स्पेशल जीअं ढाबा स्टाइल कढ़ाई ठाहींदी आहियां। चिकन और टमाटर फ्रिज में पिया आहिनि। सो हिते हाणे कमु शुरू आहे। सो हिन खे दम ॾेई हिन कढ़ाई खे बि पोइ वेंदमि नमाज़ पढ़णु। 6:45 थिया आहिनि
ऐं सुराण हीअं ॻणे थी हे ग्वार हे कबाब हे अलाए छा ऐं क्रॉकरी कढणु हिते वेठी आहे ऐं हे असांजो हिते हिकिड़ो क्रॉकरी जो सामान कुझु पैला ऐं कुझु कटलरी निकिरंदी सो सुराण हिते बिज़ी आहे ऐं मां हिते बिज़ी आहियां मां पचायां थी मानियूं कबाब बि हल्की हल्की बाहि ते रखिया अथमि बाक़ी सभु शयूं पची वियूं आहिनि ऐं चांवर एन टाइम ते पचाईंदमि जॾहिं सभु ईंदा ऐं उनखां सवाइ सुराण रायतो ठाहे रखियो आहे ऐं सलाद ठाहे रखियो आहे सो हाणे मां मानियूं पचाए बॉक्स में विझी रखंदमि स्टील जो मुंहिंजो दॿो आहे उन में गरम गरम पयूं हूंदियूं आहिनि या उन बॉक्स खे मां तए ते बि रखी छॾींदी आहियां तॾहिं बि उहे गरम पयूं हूंदियूं आहिनि सो तए ते मीन्स गरम तए ते ठीकु आहे सो असांजो कमुकारु जारी आहे रिलैक्स थी कयां 7 वॼी कुझु मिंट थिया आहिनि हीअ सीन आहे हिते साम्हूं जेको सुराण प्लेट्स धोई ऐं रखियूं आहिनि ऐं मां ऑलमोस्ट सॼो खाधो तयारु कयो आहे अधु कचा पका कबाब कया आहिनि ऐं मानियूं पचाए रखियूं आहिनि हे स्टील जे बॉक्स में साम्हूं जेको बॉक्स आहे ऐं उनखां सवाइ चांवर पचाईंदमि बसि जॾहिं महिमान अची वेंदा सो फ़िलहालु मां वेठी आहियां ऐं ट्रिप सांझी जे अज़ान जो इंतज़ारु थी कयां त थोरो पघर सुकाए वठां उनखां पोइ नमाज़ पढ़ां हिन महिल राति जा थिया आहिनि 11:30 बजे ख़ैर सां महिमान विया उनखां पोइ हाणे सुराण सॼा थांव ख़ाली पई करे जेके बचियल सचियल खाधा मानियूं वग़ैरह वग़ैरह ऐं बसि इहो अॼु जो व्लॉग हो किचन जी हीअ कंडीशन आहे सो तव्हांखां मां हाणे मोकिलाईंदमि हिन महिल ऐं हाणे मोकिलाइण खां पोइ वीडियो एडिट कंदमि पोइ पब्लिश कंदमि हुन में थोरो टाइम लॻंदो त अॼु जी वीडियो थोरी लेट जेका आहे उहा थींदी ऐं उनखां सवाइ बसि मोकिलाइनि था हाणे वधीक हिन महिल कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे सलामत जो आबाद जो इनशा अल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं तेसिताईं अलाह वही